और मांखे हिकिड़े दोस्त थोरो तवजो कयो, हे जेको हमरा हे नठ वारो नज़रे थो, तव्हां बि ॾिसो त भाई सुञाणंदा हुआ इन ॻाल्हि ॿुधाई त हिकिड़ो बागड़ी पियो भाई मूंसां हे थो चए, बागड़ी पियो भाई मूंसां बहस करे, अब बागड़ीअ भाई मुंहिंजे दिमाग़ जा ठकाव कढी छॾिया, हे बलोची जो। मां चयोमांसि कीअं? चए बागड़ीअ चयो त मुस्लमान ॾे ख़बर भाई हीअ ॿकरीअ खे छा थी वियो या पई आहे रे ॿाहिरि, चए यार ॿकरी मरी वई। चए ॿकरी कंहिं मारी? चई त बसि बीमारी थी मरी वई। बाबा मारी कंहिं? चए अलाह मारी, ॿियो कंहिं मारी? चए अलाह मारी। चए हा। चए पोइ खाओ छो नथा? चयोसि बाबा मरी वई पोइ खाऊं कीअं? चए अलाह मारी आहे त पोइ खाओ न। हे पियो चवे, बागड़ी मूंखे पियो चए त अलाह मारी आहे त खाओ नी। चयोमांसि त बाबा उहो हराम थी वई। चढ़े हराम कीअं थी? चई थो त अलाह मारी, तूं काती खणी करे को उहा फत खे ईज़ा वॾेसि, तूं उहा हलाल, अलाए इस्तंजो बि कंदो आहे अलाए न कंदो आहे, तूं कातीअ सां ईज़ा वॾेसि उहा कोहे त चई हलाल आहे, अलाह जेकी मारी उहा हराम आहे। वाह जो भाई मुस्लमान हो, कुदरती अची वियो। चई मूंखे हाजी साहिब भाई दिमाग़ में ठकाव कढी चई हिनखे चरे खे जवाबु कोड़ो ॾियां, मां परेशान थी वियुमि त हाणे हिन में जान कीअं छॾायां। चई अलाह मारे त उहा हराम, तूं अलाए भाई इस्तंजो बि करे अलाए न करे, तूं ईज़ा वॾेसि तूं जी हलाल। वाह जो भाई आयो। मां भाई परेशान थियुमि, पर अलाह मूंसां महिरबानी कई। मां चयोमांसि वाह कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, हिकिड़ियूं अलाह जूं शयूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ियूं माण्हूअ जूं शयूं हूंदियूं आहिनि, माण्हूअ वारी शइ इस्तेमालु कबी आहे, अलाह वारी शइ न कबी आहे। हे चए वाह वाह कीअं? मां भाई चयोमांसि दादा हे पाणीअ जो नलको हणंदा आहियूं, इहो केरु हणंदो आहे? चए माण्हू। चए हिन में छा ईंदो आहे? चए पाणी। चए ॿियो माण्हूअ में अलाह पाणीअ वारे नेकर रखियो आहे, माण्हूअ में बि अलाह सां नलको हिकिड़ो हुयो आहे, उन में बि पाणी निकिरंदो आहे, पोइ भाई उहो पीअंदे या हे पीअंदे माण्हू वारो। तॾहिं चई त भाई बागड़ीअ मां जान छुटी। सो जे करे ईअं मसइला थींदा त फासी पवंदो, तंहिंजे करे अलाह को दुआ आहे त अलाह ताला शल कमियूं पेशियूं माफ़ फरमाए। सची अटकली हो सची ॻाल्हि। कॾहिं कॾहिं ईअं थींदो अथव, तंहिंजे करे आलमनि सां तव्हांजो तालुक़ु हुजे, अलाह कंदो आलमनि सां तालुक़ु हूंदो त तव्हांखे को भुलाए न सघे। हिकिड़ो दफ़ो इमामुल अंबिया ते सलाद पढ़ो, आलिम सुवारा खोड़ वेठा आहिनि, न त घणियूं ॻाल्हियूं मां बि कयां हा, पर न उन्हनि जो ख़्यालु। हिकिड़ो दफ़ो सलाद पढ़ो, चओ अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। इमामुल अंबिया साईं जन जा साहबा जो, उन्हनि जो बि तादाद कमो बेश 1,24,000 साहबा मुस्तफ़ा खे अल्लाह ताला जेके चूंडे ॾिना। हिन क़ुरान में फरमाई त महबूब तोखे जमात ॾिनमि, उन्हनि जो इम्तिहान मां अल्लाह वरितो, पास करे तोखे ॾेई छॾिया अथमि। उहे साहबा आहिनि, उन्हनि में 4 वॾा साहबा। अब घणा? 4 वॾा साहबा। वरी उन्हनि चइनि खां इमामुल अंबिया जे ज़बान मुबारक खां 10 ॼणनि खे जन्नत जी बिशारत मिली। घणनि खे? 10 खे। अचो त तव्हांखे थोरो ॿुधायां। वो शायर चयो, चे पहिरियों भलो ॿियो टियों आहे भलो चोथों, पहिरियों भलो ॿियो टियों ऐं आ भलो चोथों, पंजों छहों सतों सभई सचार सहाबा दिलदार सहाबा। पहिरियों भलो ॿियो टियों ऐं आ भलो चोथों, पंजों छहों सतों सभई सचार सहाबा दिलदार सहाबा। पहिरियों भलो ॿियो टियों ऐं आ भलो चोथों, पंजों छहों सतों सभई सचार सहाबा दिलदार सहाबा। पहिरियों भलो ॿियो टियों ऐं आ भलो चोथों, पंजों छहों सतों सभई सचार सहाबा दिलदार सहाबा। 8 9 10 खां पोइ सवाल खताई सभु, 8 9 10 खां पोइ सवाल खताई सभु, मुंहिंजा रहबर मुंहिंजे सिर जा साईं सभु।
8 9 10 खां पोइ 1.25 लख ताईं सभु मुंहिंजा रहबर मुंहिंजे सिर जा साईं सभु मुंहिंजा रहबर मुंहिंजे सिर जा साईं सभु नौकर उन्हनि जो मां मुंहिंजा सरदार सहाबा दिलदार सहाबा नौकर उन्हनि जो मां मुंहिंजा सरदार सहाबा दिलदार सहाबा पहिरियों भलो ॿियो टियों ऐं आ भलो चोथों पंजों छहों सतों सभई सचार सहाबा दिलदार सहाबा जबलन जेदा कुर्ब उन्हनि ते परवर जा जबलन जेदा कुर्ब उन्हनि ते परवर जा कलमो पढ़ी शागिर्द बणिया सरवर जा जबलन जेदा कुर्ब उन्हनि ते परवर जा कलमो पढ़ी शागिर्द बणिया सरवर जा कलम पढ़ी शागिर्द बणिया सरवर जा एॾा भलारा भाग में निर्वार सहाबा दिलदार सहाबा पहिरियों भलो ॿियो टियों ऐं आ भलो चोथों पंजों छहों सतों सभई सचार सहाबा दिलदार सहाबा